टीचर्स, वो प्राइवेट टीचर्स हुजनि, गवर्नमेंट टीचर्स हुजनि, कॉलेज टीचर हुजनि, यूनिवर्सिटी टीचर्स हुजनि या केर बि हुजनि, फ़हद कुरैशी उन्हनि सां इहो हिकिड़ो अर्ज़ु रखी सघे थो। उस्ताद जो पेशो आहे पैगम्बरी, पैगम्बर हेठि लथो आहे दर्स ॾियण लाइ, इहा त माना तव्हांखे ख़बर हूंदी। अगरि जे उस्ताद जो पेशो पैगम्बरी आहे त जेके हेठि तव्हांजा असहाबी छोकिरा वेठा आहिनि उन्हनि खे बि त को दर्स थो ॾियो न। उन्हनि जे मथां तव्हांजो असली ईअं इब्ने मुलजिम ऐं जसीद वांगुरु बीह रहंदो अची मथां, माना पोइ मां तव्हांखे छा सम्झां। पेपर था कनि वीचारा, उनके अगर अगर एक स्टूडेंट को थोड़ी बहुत कॉपी करा दी तो आपका क्या बिगड़ेगा साहब। हाणे तव्हां उन्हनि खे कॉपी छो नथा करायो, पंहिंजे बलबूते ते चनि, सभिनी बलबूतनि जा ठीका कया आहिनि। अगर एक तुम्हारा बड़ा किताब मेरे पाओ दिमाग में नहीं आता तो अभी मैं क्या करे उसमें सर। 4 साल तूं मूंखे पढ़ायो, कुछ भी ना आयो, सम्झे में अचो तो असां नेचुरल गॾ आहियूं, पोइ बि तूं असां ते हेॾी महिनत कयूं थो वञे, वरी सख़्ती बि कयूं थो वञे। ईअं न त नेचुरल गॾ खे को गाॾो विझी थोरी महिनत करायां, सामान लोड कयां, तूं बि कुझु हथ पेर हणंदे त गॾ बि अॻिते हलंदो न हणंदे त असां छा कंदासीं। बाक़ी हाणे तुंहिंजा लेक्चर इहे बोरिंग ओबासिन वारा बोरिंग लेक्चर मां बि यूनिवर्सिटी में वॾा ॿुधा आहिनि। आई डोंट लाइक सर। घणा चकर तव्हांखे चवण जी कोशिशि कई, अक्सर मुंहिंजी दिलि चयो जॾहिं तव्हां मूंखे पनिशमेंट ॾींदा मां तव्हांजे अॻियां ॿी कोशिशि कयमि त आपको ज़रा मैं तबीयत से फटकार दूं, पर पैगम्बरी पेशो ऐं पंहिंजे कुराड़े खां लवाए वियुमि। अभी ना तो मेरा कुराड़ा रहा और ना आप मेरे टीचर हो, तो अभी मैं शर्माएगा नहीं। सही आहे न सर। हाणे चवण जो मक़सदु त तव्हांजे करे केतिरा ई स्टूडेंट्स डिप्रेशन में हलिया था वञनि, के त सुसाइड तक करण लाइ तयारु थी विया। ऐं हिन जी सुसाइड ईअं ई हूंदी थी, चिॿे पखे ते टंगींदई पाण खे, त जीअं तकड़ में किरूं त मरूं बि न। माना हिकिड़ी सिंपथी गेन कुता अथई, ये सिंपथी गेन कदा अथई। मरने का इतना ही शौक है तो लो छुरी और गले पे फिरा डालो, सम्झई न। बाक़ी हाणे नाटक पंथी न कयो। हिन टटे हाणे छत वारे पखे ते टंगंदे वज़न ॾिठो थी, खाधल पीतल घर जा कंजर, 70 किलो तुंहिंजो वज़न आहे, पखो टटे एतिरो। वरी रवा बि उहे खणंदई छोकिरियुनि वारा जेके इहो ॾियारी वारा न हूंदा आहिनि रंग वारनि वटि, ये रंग कराए त पीलो हणाए त पीलो पाए, अॻिले हफ़्ते मां गुलाबी पाईंदसि। पोइ इहे ज़लील ॾियारी वारा इहे रखी ऐं पाण खे फांसी ॾियण जी कोशिशि कंदी, जीअं हल्कियूं हिते बसि कंध ते रहड़ा अचनि, मरना नहीं है, सिंपथी गेन करना। ये सिंपथी गेन कुता बि तव्हां वधाया आहिनि। सो टीचर्स प्लीज़ यार कोशिशि कयो त तव्हांजो माना हिकिड़ो, अगरि हिकिड़ो को पढ़णु चाहींदो न, उहो किथे बि पढ़ी वेंदो, तुंहिंजी यूनिवर्सिटी सां हुनखे फ़र्क़ु नथो पए। पोइ खणी हुनखे अमेरिका मोकिलींदे न, मूं जहिड़े शागिर्द खे किताब खणी आयो मां अमेरिका में पढ़णु वञा, सॼो एयरपोर्ट बुजारे त हेड़े हे कुरजी थिक कदी किताब तो खणी वञे। त माना इहा उहो मिसाल आहे न। त अगरि कुरैशी अगरि माना शराब खाने में बि गिलास खणी खीर जो वेहंदो न, तॾहिं बि चवंदा ये साला ड्रिंकर है। हर को पंहिंजे मिज़ाज जे हिसाब सां हूंदो आहे। अगरि कोई नथो पढ़णु चाहे त तव्हां हुनखे ॿियूं एक्टिविटीज़ छो नथा करायो। को फुटबॉल में पंहिंजो नालो करे सघे थो, क्रिकेटरनि खे बि इंग्लिश ॻाल्हाइणु न ईंदी आहे, उहे बि मैट्रिक फेल हूंदा आहिनि, फेल। उन सां इहो न आहे। ऐं टैलेंट जेको थी न सर, जेको टैलेंट आहे न, उहो को बाउंड्री नथो सम्झे, उहो बाउंड्रियुनि खां क्रॉस करे वेंदो आहे। ऐं एजुकेटेड ऐं अनएजुकेटेड लाइक तव्हां कयो ई न त बहितर आहे। अक्सर जेके जीनियस पीपुल आहिनि उहे कॉलेज ड्रॉप आउट आहिनि कुरैशी वांगुरु। सर डोंट टेक पर्सनल, सम्झो न। हे जेको आहे हिकिड़ो माना हिकिड़ो ख़ाली फन जो मुज़ाहिरो आहे, ऐं व्यूज़ वधाइण जे चकर में कुरैशी बि लॻियो पियो आहे। पोइ इहा हिकिड़ी व्यूज़ वधाइण जी जंग आहे। दुनिया करे थी तो हमने किया तो क्या गुनाह किया। बाक़ी पर्सनल मां जो कोई गर्ज़ न आहे। बाक़ी उस्ताद आहे पैगम्बरी पेशो, हे जस्ट तव्हांखे हिकिड़ो खिलाइण लाइ। ऐं लेडीज़ टीचर्स आहिनि न, उन्हनि सां कुरैशीअ जी वॾी दिलि आहे कसम सां। हाय 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 हाय, कहीं कभी फुर्सत में मिलिएगा